सखर के फैसले की रोशनी में इंडस्ट्री डिपार्टमेंट तरफा इलेक्शन 2025-2026 जे मुक़रर कयल शेड्यूल मुताबिक पेट अलफ ज़िला घोटकी में इलेक्शन तारीख़ 13/3/2026 ते सिर्फ़ एक उस्ताद दोस्त पैनल नॉमिनेशन फॉर्म दाख़िल करायो। जी तो 3 नॉमिनेशन फॉर्म वसूल कया वया हुआ, जैमूं हिकिड़ो नॉमिनेशन फॉर्म असांखे वसूल थियो आहे। उस्ताद दोस्त पैनल के उहदेदारन के बिना मुकाबले फातह करार दिनो वयो आहे, जंहिंजा नाला सदर ज़मीर हुसैन महर, सीनियर नायब सदर सैयद मोहम्मद अली शाह, नायब सदर फीमेल अरबेली सुमरो, जनरल सेक्रेटरी एहसान अली झटियाल, डिप्टी जनरल सेक्रेटरी वसीम कादिर सुमरो, जॉइंट सेक्रेटरी फौजिया यासीन आराई, मालियात सेक्रेटरी नवाब अली शर, इंफॉर्मेशन सेक्रेटरी हाकिम लाल, ऑफिस सेक्रेटरी आबिद हुसैन कोलाची। सभिनि दोस्तन के लख लख मुबारकों हुजनि। अच्छा साईं, हिन जो शेड्यूल घणनि ॾींहंनि जो हुयो ऐं तव्हां हिते हिकु ॾींहं में गोड़ भी थोरो हलियो हुयो, उस्ताद एहतजाज भी कयो, उहो छा मसलो हुयो? सर वो एडो को ख़ास मसलो न हुयो। साईं आयो तो असां नमाज़ जे लाइ वयल हुआसीं जी, तो ऑफिस बंद हुई, पोइ उन थोरो साईं हो कयो, वो अल्हम्दुलिल्लाह थियो। जे साईं के पंहिंजो नॉमिनेशन फॉर्म भी ॾिनोसीं। अच्छा। ऐं उन खां बाद साईं फॉर्म वठी वियो ऐं राति इन्हनि दोस्तनि जे हक़ में उन हथु खयो ऐं वो हिते मौजूदु आहे। साईं भी हिते मौजूदु आहे। ज़िले सदर थिया साईं, तव्हां हिकिड़ो थोरो तव्हां अॻु में भी सिटी जी इलेक्शन ते बीठा हुयो, उन महिल तव्हांजी फॉर्म थी हुई, हाणे भला धड़ाबंदी आहे कीअं आहे, अहिड़ी नौबत थियो आई आहे? सर धड़ाबंदी तो नथा चई सघूं, जेको आहे असल में पेटल हिकु ई आहे, तंज़ीम हिकु ई आहे जी। बाक़ी कुछ मामला आहिनि जेके इंशाल्लाह अनकरीब वो हल थी वेंदा। ही जेका इंडस्ट्री डिपार्टमेंट तरफां अॼु असां नॉमिनेट थिया आहियूं ऐं चूंडिजी आया आहियूं एज अ डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट ज़मीर सरमार, ही हाई कोर्ट जे हुकुम सां ही मामला थिया आहिनि। इंडस्ट्री डिपार्टमेंट वटि असांजी पेटल रजिस्टर्ड आहे ऐं उन जे स्टैम्प सां जेको आहे शेड्यूल निकिता ऐं बिल्कुलु आइनी तरीक़े सां असीं आया आहियूं मैदान में। ऐं जन दोस्तनि असांजे साम्हूं साईं गुलाम मुस्तफ़ा साहब जेको आहे हिन फार्म वसूल कयो, ॿियो अब्दुल हक मलिक साहब आहे, हुननि फार्म वरिता, पर दोस्तनि जी महिरबानी आहे, मोहबत आहे, असां हिन वटि लड़ी वियासीं, हिननि दोस्तनि जेको विथड्रा करे छॾियो, उनजूं मोहबतूं ऐं असां अनपोज़ जेका थी विया। कल तव्हां हिते एहतजाज कयो पिया ते बंदि आहे, असांखे फार्म नथो मिले बि वेठो, पोइ उन बारे में तव्हां छा चवणु? आख़िर हाणे जेका इलेक्शन थी आहे, इलेक्शन में जमहूरी हर हिक जो हक़ आहे, उन जे लाइ मां जेकी तकलीफ़ कई, मां सरदार आहियां, घर में फौतगी थियल हुई, जेको मां हिते 2:30 बजे अची पहुतो आहियां। 2:30 बजे मां एहतजाज कयो आहे, मूंखे समय 3 बजे मूंखे फार्म मिलियो आहे। अच्छा। मां खणी हलियो वियुमि, ॿिनि 2.5 कलाक में साईं महिरबानी कई, जतोई साहब आहिनि, पोइ जेको अचे घर लड़ी हुनजी मान जेको न ॾे, जवान जेको मनाए, माना तव्हां हिननि जे हक़ में हथु खणी आयो? हा बिल्कुलु खणी आयो। हाणे हे जेका तव्हां इलेक्शन थी आहे, सिलेक्शन जेका अनपोज़ थिया आहिनि दोस्त, तव्हां हिन ते एतमाद कयो था बिल्कुलु एतमाद आहे ऐं कानूनी आइनी तरीक़े सां? आइनी तरीक़े सां